टंडे गुलाम हैदर वेझो मासूम ॿारड़ा झोपड़ीअ में पट ते वेही तालीम पढ़ाइण ते मजबूर आहिनि। ॻोठाणनि ॿुधायो त हाजी मोहम्मद सिद्दीक़ लाशारी जो स्कूल इमारत ऐं फर्नीचर समेत ॿियनि सहूलियतुनि खां वांझियल आहे। अदा साईं गवर्नमेंट सिंध के अपील है, वज़ीर आला मुराद अली शाह के अपील है तो ॻोठ हाजी मोहम्मद सिद्दीक़ लाचारी जो 2007 खां ही असांखे स्कूल मिलियल आहे, न कोड मिलियल आहे उन जो, न असांखे को फर्नीचर मिलियल आहे। असांजा ॿार जिते 70-75 ॿार पढ़नि था, सभु वीचारा पट ते वेठा आहिनि। 2007 खां वठी का बि शइ असांखे कान मिली आहे। अॼु ॾींहं ताईं बि असां सिंध गवर्नमेंट खे इहो ई अर्ज़ु पेश करे रहिया आहियूं त असांजी मदद कई वञे, जो असांखे हिकिड़ो कमिरो बि ॾिनो वञे ऐं असांखे फर्नीचर बि ॾियो वञे, जो बच्चा वेही सुकून करे पढ़ाई हासिलु कनि। हुननि चयो त सिंध सरकार खे दरख़्वास्तूं ॾियण बावजूदि 2007 खां स्कूल जी इमारत ऐं कोड बि न वियो। ॻोठाणनि मुतालबो कयो त स्कूल लाइ इमारत ऐं ॿियूं सहूलियतूं ॾेई ॿारनि खे तालीम पढ़ाइण लाइ सुठो माहौल फ़राहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।